नाज़रीन, मीरपुर ख़ास जे महमूदाबाद वारे इलाइक़े में 35 सालन जी परिणियल औरत गुलशाद लुंड जो घर ॿाहिरां लाश मिलियो आहे। इतला मिलण ते महमूदाबाद पुलिस पोस्टमार्टम जे सिलसिले में लाश खणाए सिविल अस्पताल पहुती। ॿिए तरफ़ फौत थियल औरत जे भाउ मुर्तज़ा लुंड इल्ज़ाम हयो आहे त गुलशाद भेण खे संदसि मुड़ुसु शरीफ़ हिंगोरो घुटा ॾेई क़त्ल कयो आहे। हिन वधीक चयो त शरीफ़ हिंगोरो ऐं संदसि 12 सालन जो पुटु गुलशाद खे मोटरसाइकिल ते विच में विहारे असांजे घर खणी आया ऐं खेसि अची घर जे दरवाज़े ते छॾियऊं ऐं चयऊं त गुलशाद जी तबियत ठीक नाहे ऐं हू बेहोश थी वई आहे। मुर्तज़ा वधीक ॿुधायो त संदसि भेणोए चयो त हू एम्बुलेंस कराए वापसि अचे थो, पर अधु कलाक गुज़रण बैदि बि न आयो त असां गुलशाद खे खणी सिविल अस्पताल मीरपुर ख़ास पहुतासीं, जिते डॉक्टरनि संदसि फौत थी वञण जी तस्दीक कई। ॿिए तरफ़ हद जे SHO कामरान हालेपोटो मूजिबि हिननि फौती औरत जे माइटनि जा बयान कलमबंद कया आहिनि, जॾहिं त औरत जो मुड़ुसु फरार थी वियो आहे। पोस्टमार्टम जी रिपोर्ट ऐं जांच बैदि वधीक कानूनी कार्रवाई कई वेंदी।